सिंधु जी कॾहिं तो शादी कराए? अम्मा जॾहिं शादी लाइ राज़ी थिए। नैना तो शादी कई त तूं ख़ुशि आहीं? तूं वरी मूंखे थी ॾस ॾी। सिंधु तू पंहिंजी क़िस्मत खे मुंहिंजी क़िस्मत सां न भेट। ऐं थी सघे थो तोखे शादी खां पोइ खोड़ सारियूं ख़ुशियूं मिलनि। हाँ मां, हिन जो सोट दरिया ख़ान हिन सां बेपनाह मोहबत कंदो आहे, पर ही छोकिरी चए थी त मां हिते शादी कोन कंदसि। मां शादी उन सां कंदसि जेके मां चाहींदसि। पोइ त तूं ऋण में रुली वेंदी सिंधु। मूं बि इहे ई ख्वाब ॾिठा हुया। अॼु किथां खां किथे रुली वई आहियां। ऐं शादी उते कर जेको तोखे चाहे ऐं जिते तुंहिंजा माउ पीउ बि राज़ी हुजनि। अम्मा मां बि त इहो ई चाहियां थो त सोट दरिया ख़ान सां शादी करे छॾे त घर जो घर में रहंदी। नैना तो त बाबा खे यादि ॾियारे छॾियो। पहिरीं माठ हुयो, हाणे बाबा रोज़ ई चवंदो शादी कर। जेसी ताईं मां आहियां न चाचा तो मथां कोई बि ज़ोर न रखंदो सिंधु। अम्मा मूं त पहिरियां ई हिन ते ज़ोर रखियो, पर मर्ज़ी जी मालिक आहे। अम्मा ज़िंदगी बि हिन जी आहे, गुज़ारणी बि हिन खे आहे, पोइ मां केरु थींदो आहे हिन ते ज़ोर रखण वारो। काश चाचा तो जहिड़ो पीउ हर न्याणी खे मिले आ त कंहिं बि न्याणी जी ज़िंदगी ॾुखी न गुज़रे आ। हाँ नैना, जॾहिं असांजी मर्ज़ी रखी वेंदी आहे न त ज़िंदगी गुज़ारण आसान थी वेंदी आहे। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।